खैरपुर मां असां आम ख़बर शेयर कंदा हलूं त मेहरान यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन जे जनरल बॉडी जो एक आम इजलास थियो, जंहिंमें मेहरान यूनिवर्सिटी कैंपस के सभी टीचर्स शिरकत कई। इजलास के डॉक्टर तोकीर जुमानी खिताब कंदे चयो त मेहरान यूनिवर्सिटी जो मरकज़ी कैंपस पंहिंजे मातहत कैंपस खैरपुर मीरत सां 12 सालन खां माटे जी मावर सलूक कंदो पियो अचे। हिते जी फैकल्टी मेंबर्स खां बुनियादी आइनी वोट जो हक़ समेत ॿियूं सहूलतूं भी खसियूं वयूं आहिनि। जनरल बॉडी के इजलास में वो ठराव भी पास किया वियो त ईंदड़ ॾींहनि में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो ऐं बाक़ायदगीअ सां एहतजाज जो सिलसिलो शुरू किया वेंदो ऐं उन बीटी पॉलिसी की सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत पिणु कई वई। इजलास में मई महीने में शेड्यूल थियल इम्तिहाननि के बाइकाट जो पिणु फ़ैसिलो किया वियो। जनरल बॉडी के मीटिंग के इख्तिताम ते टीचर्स की तरफा लाइब्रेरी का एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें मेहरान यूनिवर्सिटी की बीटी पॉलिसी की सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। नामंजूर